हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो उहो नबी आ जैसा दोस्ती परवर पान रखी आ। कह पूछा गई हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम का कई फकुन तो खलीला इब्राहिम अल्लाह तो के पंजो दोस्त की गयो। इब्राहिम अल्लाह तो के पंजो खलील की कयो। आदिल परवारो हजरत इब्राहिम पैगंबर जवाब दिनो चेमू चार अमल अड़ा कया चेमू चार कम अड़ा कया एडा मुझा पालनहार रब के पसंद आया जो सदे करे कि इब्राहिम तुम अल्लाह जो खलील है। इब्राहिम तुम अल्लाह जो दोस्त है। खलीला ओहे केड़ा अमल कई। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जवाब दिनो तो इंसान जे जिस्म जे अंदर कल्बा दिल आ इन कल्ब में इन दिल में अम्मा ला प्यार हुंदो आ। इन कल्ब में अब्बे ला प्यार हुंदो आ। इन कल्ब में न्याणी ऐं राणी ला प्यार हुंदो आ। पुटन ला प्यार हुंदो आ। दुनिया परस्तन जी दुनिया ला मोहब्बत हुंदी आ। मालदारन जी माल ला मोहब्बत हुंदी आ। खलील जो मुझे कल्ब में मोहब्बत हुई तो हिकड़ी अल्लाह ला हुई। बुलंद आवाज सुभान अल्लाह। मोहब्बत कहला अल्लाह है। बुलंद आवाज इज्जत कहला असांजो रुकू कहला असांजो सजदो कहला असांजी कुर्बानी कहला असांजी खैरात कहला असांजो अचणो कहला असांजो वेहणो कहला। बेटाई तो के सजदो सूहे तन जिन्ही पर खतरी जी। या तो मुझी बोली कांदी समझ में अचे या तो तवा एड़ा थियो वेठा हो जड़ो इजराइल देखाई रही वियो तव या ना एड़ी सकरात लगल होजे। मुझो नालो को मौलवी गुलाम यासीन पढ़ा भई सूरत यासीन दम टुटे तो छा बेटा जो सजदो सूहे तन जिन्ही पर खतरी जी। सुभान अल्लाह। सजदो सूहे तन जिन्ही पर खतरी जी। बाकी मंझ मस्जिद न मारन निड़ गसाया। बेटा इसी मुझे पारे जो आ। बेटा जो सजदो उन्हनि जो आ जिनजी गर्दन हकीकी खालक जे दर ते सजदे कंदे कटजी वई गैरन जे दर ते न झुकियो। सजदो उन्हनि जो आ। मोमिन नाहे इन जो नालो त दर दर ते नको रगड़ी। मोमिन नालो उन जो आ जेको गर्दन कटाए यार जो दर न छॾे। बुलंद आवाज़ इब्राहिम पैगंबर जो मुझे कल्ब में मोहब्बत हुई तो कहला ॾाढे ॻाल्हायो अल्लाह ला। ॿिए नंबर में बाहि जो कम सालण पाणीअ जो कम ॿोड़ण कातीअ जो कम वढण टुकण। खलील जो जॾहिं रब जे तौहीद जो ऐलान कयो हक़ जो हुको ॾिनम अम्मा त दुश्मन बणी बाबो त दुश्मन बणियो संगती साथी गॾु बाह सां लई लोॾे हलण वारा उहे त दुश्मन बणिया पर सॼो बाबिल जो शहर दुश्मन बणिजी वियो। मुंहिंजे लाइ गुरूरी अराह तयार कई। अल्लाह वारनि ते लोॾा लम्हा इम्तिहान ईंदा आहिनि। खलील सोन जी घर न कई ही। खलील चांदी ऐं हीरा ऐं मोती ऐं मरजान जा खजाना न घुरिया। खलील तौहीद जो हुको ॾिनो हो। नथी मुशरिकनि खे तौहीद वणे गुरूरी अराह तयार कराई। साईं दा ते खलील खे मां मुठ खां थो सीरत खणा तो जाए जा ना अब ॻाल्हाया न हां सही आहे उन जा लफ़्ज़
पैगंबर हजरत इब्राहिम बधो पियो आहे, अबो दुश्मन अम्मा दुश्मन, कौम सन जे इंतजार में आहे। तॾहिं इब्राहिम पैगंबर जे ज़बान ते जे ज़िक्र हो त हिकु परवरदिगार आलम जो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। तॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम ने रहमत जा मलाइका लही आया। मलाइका था जन इब्राहिम नबी के इब्राहिम मां पाए जो मलाइको इब्राहिम जे चवे तया पाए परन ते कणी समुंड हवाले कया। ॿिया मलाइका था जन इब्राहिम नबी मां बरसात जो मलाइको चवे त उतरो भलो लाजो कर जे ककरन के तो पारी बरसात केरिया। इब्राहिम अलैहिस्सलाम पुछा तो करे मलाइकन का मलाइको कहां के मुको कया। ओए मलाइका था जन खलील ए खलील मुको करे कोने सी पंज तरफ आया हो। इब्राहिम पैगंबर तो निहारे मलाइको भी मखलूक हो मां भी मखलूक हर मखलूक थी करे मदद मखलूक का घोड़ा ए खलील के जुगाए नथो मदद उन्हीं का तो घोड़ा जेको जहान जो पालन हारा सुभान अल्लाह ॾाढे सुभान जो आदर परवार अल्लाह जे पैगंबर इब्राहिम ते दुखी घड़ी आई इब्राहिम नबी हुजण जे बावजूद पंहिंजी मदद पाण नथो करे। इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़बान ते लफ़्ज़ चए थो हस्बुनल्लाह व निअमल वकील। सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां मूंखे जियूं ही आदिलपुर जा नौजवान ही आदिलपुर जी गयूर जमायत कुरान जा आशिक मोहम्मद मीर जा आशिक सब तौहीद वारा बुलंद आवाज़ सां मां बाबा जी मोहब्बत में आयो आहियां ऐं हेॾी वॾी जमात ॾाढी ख़ुशी थी आहे। आयो बि पहिरियों दफ़ो आहियां। वाह जी आदिलपुर वारनि खे रब जे क़ुरान सां मोहब्बत बुलंद आवाज़ सां कुझु लफ़्ज़ तॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम निमाणा नीण अल्लाह ॾे खया कुझु लफ़्ज़ तॾहिं इब्राहिम पैगंबर जे ज़बान ते जेके लफ़्ज़ चए पियो हस्बुनल्लाह व निअमल वकील। के सदा कई तारीफ कंजी कई जो अल्लाह जी उस लफ्ज़ तेरे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां अल्लाह जी ज़ात पाण ॻाल्हायो ए मुंहिंजा खलील गिनती न कर तो भी मुंहिंजो ओड़ा भी मुंहिंजो खलील मां पाण तो पाण सां ॻाल्हायां उहे लफ़्ज़ भी क़ुरान पाक में लिखिया पिया हे पाण जो पाण सां ॻाल्हायो आहे। क़ुरान जो जेको सलामन अला इब्राहिम वाहिदा के ॻाल्हायो ॾाढे जो अल्लाह ॻाल्हायो ओए सुंदर जेके थोरा करीम सावा करे बिहारिया सुकल थोड़ा करीम सावा करे बिहारिया जेके सुकल टारियो हुयूं कादर सायूं करे बिहारियूं गुलाब जा गुल मोती जा गुल कमल जा गुल नरगिस जा गुल चंबेली जा गुल रब जो खलील जे तोखे रखणो ईंदो आहे त मां रब खे बि निभाइणो ईंदो आहे। बुलंद आवाज़ सां इब्राहिम पैगंबर ते ॿियो इम्तिहान आयो अॻिते हल इब्राहिम अलैहिस्सलाम नबी आयो रात जे वॻड़े में इब्राहिम नबी खन मां पाणी जे मारो आए सखड़ा झोल सखड़ा हथ खणी अल्लाह जे दर ते आयो हे रहमत जा मलाइका लही आया इब्राहिम पैगंबर जे खन में पाणी आयो ऐ वजा अल्लाह ऐ वजा रब मां
जो नबी हां तुझे तौहीद जो वाइज़ करे घर में इंदो हां अल्लाह एक दर्द कौम जा दुख हुंदा कौम जा ताना महना हुंदा अल्लाह पोजरे घर में इंदो हां उन ते न्याणी जिनगा पंडिया डोरी वने पेगे भागर पैंदिया मुझो बाबो आयो मुझो बाबो आयो मुझो अबो आयो अबो जो ठकल हुंदो हाजर न्याणी पेगे भागर पैंदिया अबे जा ठकल हींदा बच्चो जे बाबे के भागर पैंदो बाबे जा दुख लहींदा ऐ मुझे अल्लाह मात जुन दिया तुझे तौहीद जो वाइज़ करे घर में इंदो घर में बाबे चवण वारी पैर कोने इब्राहिम पैगंबर रोए तो दुआ तो घुरे अल्लाह का ओए लफ्ज़ी कुरान में लिखा पिया इब्राहिम तो जरत हबली मिन सालिहीन हां बुध लफ्ज़ अड़ा आज ट्रेम ते खलील ते दुखी करी आई मदद पंहिंजी पाण न कई कंहिंखे सॼई अल्लाह और रब मदद कयसि बेशक वरी अॻु थिए वरी इब्राहिम पैगंबर खे औलाद जी ज़रूरत पई आहे नबी आहे त बि औलाद पाण खे नथो रहियो सघे सम्झ में ॻाल्हि आई इब्राहिम बि रब जे तर ते आयो दुआ तो घरे हुए लफ्ज़ कुरान में लिखा पिया कि रब हबली मिन सालिहीन सुभान अल्लाह अल्लाह मांगे सालिह बच्चो रे औलाद के दींदो ॾाढो ॿुधायो औलाद के दींदो न्याणी भी ॾियण वारो अल्लाह पुट भी ॾियण वारो अल्लाह जो ॾींहुं तो आयो याकूब पैगंबर के 12 पुट ॾिनई जे ॾींहुं तो आयो लूत नबी के न्याणी न्याणी ॾिनई रब मर्ज़ी जो मालिक आज के न्याणी ॾे जंहिंखे पुट ॾे नबीअनि जे थमे कोन्हे आहे जाना ओ वाक़ियो ईंदो आहे किताबनि में हिकिड़ो खुदा जो कानून उन जेके नेक औरत सां शादी थी तो खुदा जी कुदरत हलंदे हलंदे उनखे 6 न्याणियूं ॼाई घणियूं न्याणियूं ॾाढी ॻाल्हि आहे 6 न्याणियूं जंहिंमहिल 7 दफ़ो उहा औरत हमल सां थी त पंहिंजे घरवारी ॾे कावड़ में थो निहारे गुस्से घरवारी वेझो आई कि मूंखां कहिड़ी ख़ता थी आहे मूंखां कहिड़ी ग़लती थी आहे मूंखां कहिड़ो गुनाह थियो आहे घरवारी थी थी 7 दफ़ो तो हमल सां आई 6 न्याणियूं अॻु अथमि जे 7 तोखे न्याणी ॼाई त मां तोखे तलाक ॾींदुसि हिकिड़ा न्याणी ॼमण ते एतिराज़ कंदा पुट जमंदा त वॾी मुबारक मिलंदियूं अम्मा के जुदा अपे के जुदा पाण फरमायूं जे घर में अवल न्याणी ॼमी पए उन घर के मां मोहम्मद अरबी पाण थो मुबारक ॾियां पुट नेमत त न्याणी रहमत अल्लाह जी बानी हेॾे होॾे न वई या अल्लाह जी बानी ज़रूरी करे घर में मुसलती जाए मुंहिंजा अल्लाह ऐं मुंहिंजा रब न्याणी बि तूं ॾे अल्लाह पुट बि ॾियण वारी ज़ात तुंहिंजी आहे हीअं मूंखे घर वारे चयो आहे रोए थी अल्लाह जे आॾो रोए थी सजदे में गिड़गिड़ाए अल्लाह खे दीदार मां अश्को बसी दुख जी तव्हांखे घेर दिया ॾाढे जो
अल्लाह जी बानी रोटा दी अल्लाह गडे बेपासे जो घरवारो आरामिया बाप तो जो घरवारो से क़यामत कायम थी हुई हर हिन गुनहगार के मलाइका खड़ी अल्लाह जो हुजूर में आया अरे अल्लाह जो कुदरत जी निगाह पया ओ मलाइको मुझे रज़ा जिनकारिया मुझे रज़ा जिनकारिया मुझे रज़ा जिनकारिया अरे मलाइको नी जन्म मुझे कारी भड़कंदड़ पाह जे हवाले कयो हर मलाइक गुनहगार के खड़ी जन्म जे पहिरें दरवाजे ते आया त हिन जी पहिरियों नंबर वॾी न्याणी बीठी आहे जन्म जे पहिरें दरवाजे ते बीठी आहे ओ मलाइको मुझे बाबो मां पंहिंजी न्याणी बाबे खे जन्म में वञणो कान ॾींदो वरी मलाइक खड़ी गुनहगार के जन्म जे ॿिए दरवाजे ते आया त ॿियो नंबर न्याणी बीठी आहे मलाइको मुझे बाबो मां पंहिंजी न्याणी बाबे के जन्म में वञणो कान ॾींदो वरी मलाइक गुनहगार के खड़ी जन्म जे टे दरवाजे ते आया त टियों नंबर न्याणी बीठी आहे ऐं मलाइको मुझे बाबो मलाइको मुझे बाबो मां पंहिंजी न्याणी बाबे के जन्म में वञणो कान ॾींदो हरी मलाइक गुनहगार के खड़ी जन्म जे चौथे दरवाजे ते आया चौथों नंबर न्याणी बीठी आहे पंजे दरवाजे ते आया पंजों नंबर न्याणी बीठी आहे छहें दरवाजे ते आया छहों नंबर न्याणी बीठी आहे सतें दरवाजे ते आया जहन्नम जो दरवाजो खोलियो आहे जहन्नम जो तूड़ो आयो हे बजे करे अल्लाह जे पानी जी अख खोली पई अखिन मां पानी जे नारा किरी तो सजदे में अल्लाह मां तो भाग गई अल्लाह मां तो भाग गई अल्लाह मां तो भाग गई अल्लाह मां के संदी न्याणी दे ए मुंहिंजा रब जेका जन्म जे संदे दरवाजे ते बीहे तमां गुनहगार जहन्नम जे अज़ाब खां बची पवा नारो दिल पर है दर्द में आयो पर जवाब एड़ो दिनो थव हाँ बस गाल ये नौशेरे में कहीं तकरीर वायदा हलंदे हलंदे साइकिलो आयो बुजुर्ग स्टेज ते भाकुर भाई चुमी वेठो दी जे मौलवी माथी न कर जे मां मौलवी ब ॿुधंदो आहियां बस हिकिड़ो चनो ॿुधंदो आहे रही बिश्क ॿुधंदो आहे क़ुरान पढ़ो नबी जो शान साईं उनखे केड़ो इश्क चढ़ियो क़ुरान त क़ुरान आहे न ॻाल्हि आहे वेचारे पोड़े जो हाल अहिड़ो ॾिठुमि सफ़ा खता थियल नूह नबी जे दौर जो हिकिड़ो नारो हणी ॿियो नारो टियों मुंहिंजो चौथों जे पोड़े नारो आहे त पोड़ो त रंग जी वरतो मां बाह का मुझे धुना तो ते मयार कोने वे तो रंग जी अल्लाह तो के जन्नत में 70 हूर नींदो हूरन जो नालो तुम क्या मत जदी रिया कहीं तौबा मुझे छो चे मौलाना इते जेका घरवारी थमन उन्हीं जो नालो हूरा जे हिकड़ी हूर मुके रोक जा चढ़ा चबाई छजान 70 त मुके बुजू बुजू करे छडी ही गुनहगार अल्लाह जे सजदे में करीब अल्लाह मां तो गई सुभान अल्लाह ए मुंहिंजा अल्लाह मां के सदी न्याणी दे जेका जहन्नम जे सदे दरवाजे वट बीहे त मां गुनहगार जहन्नम जे अज़ाब खां बची पवां सुभान अल्लाह तो जाए जनो जहन्नम अल्लाह जे अज़ाब जो मरकज़ आहे जन्नत अल्लाह जे इनामन जी जाइ आहे तो जाए जनो एकड़ा जन्नत मौलवी जन्नत छाजी जन्म छाजो कुरान पे इतना साथ मुस्तकर मुकामा सुभान अल्लाह ए मुझे सुन नबी तू चले न जन्म बुछड़े में बुछड़ी जाया आज के जन्मी जन्म में दास सरो भी होंगे सुकून नसीब न थींदो अरे जगे जन्नती जन्नत में जरूर भी जन्नत में उन्हनि खे दुख ॾिसणो न पवंदो। सुभान अल्लाह। अर्ज़ कया इब्राहिम पैगंबर
रात के बगरे में अल्लाह जो तो पे आयो अल्लाह मां तुझो नबी आ तुझे तौहीद जो वाइज करे घर में दुआ घर में बाबे चढ़ वारी पार कोने सफर जा थक किए लहन हर जे रब्बे हबीली मिन सालिहीन अल्लाह जो मलाइको निगाह कयो तेरा रब के इल्म अल्लाह समी है बसीर अल्लाह अलीम है हलीम रब के इल्म मलाइकन के शाहिद की मलाइक लही आया ऐ मुझा अल्लाह ऐ मुझा रब तुझे इब्राहिम नबिया अखिल मां पानी जनार तो आए कि गुलाम के साले बजोरे ऐ मलाइको मुझे नबी इब्राहिम नबी हजरत के बावजूद मैं अल्लाह के दर पे मलाइको तां शायद रहो ए मुझे खलील है तो हिबरे बच्चे जो तालब है पर मैं खुदा जोरे पुत्र जो तो हवाले गया है बोले से कुछ नहीं से खड़ा इस्माइल बिद नहीं से ता इसहाक बिद नहीं से कह देना से अल्लाह डाटे का लाए अल्लाह अल्लाह बुद्ध लफ्ज़ कलाया जा आवाज जी पेरिंग के रही तम साथ दींदो तो बी गेर और टी गेर और इंशाल्लाह अन्या साथ दींदो तो चौथी गेर ही बम्पर उड़ामंदा इंशाल्लाह सही लाउडन वारो सो को ता के थियो वेठो परे जो इत्काफ में वेठो सब जो सुभान अल्लाह कह दे नसर अल्लाह रब ने नसर बुलंद आवाज से बचा के दींदो अल्लाह आना सा तौहीद जी गाल लगायूं ना पर इल्जाम दा हणा असा उन तौहीद आ ना वो इल्जाम वरी केरा हणंदा न वञो हिनन जे वाइज में शैतान था बिन किस्मन जा घणन जा सारे गलायो मानो तो जो कुरान तो कुरान दे मिनल जन्नति वन्नार मानन में बियो जिनन में पर जेके न मानन वाला शैतान हो घरिया अगे न जिनन भजी जिंद छदाई ये असा जा ॾाढा सही आया कोने न वञो मौलवी जी आवाज़ में छो ए नबी के न मञींदा था मां ॻाल्हि चिटी थो कयां वञा थो पोइ अहिड़ी ॻाल्हि कयां त उथे ई न वरी ठूं ठायूं न वञण चरिया इमामनि खे बि कोन मञे ॼट खे हिकारी तव वञा थो पोइ अहिड़ी ॻाल्हि कयां त उथे ई न वञण चरिया बलियन खे बि कोन मञी हाणे ॼट खे फेरियूं साईं आहे न ॿुधो हाज़िर परवारो हिन पाण वारो क़ुरान हिन में 30 पारा 114 सूरतूं आहिनि 14 सजदा आहिनि 7 मंज़िलूं आहिनि 540 रुकू आहिनि 6666 आयतूं आहिनि हिन में 86 सूरतूं मकी आहिनि 28 सूरतूं मदनी आहिनि अल्लाह मुंहिंजो हाज़िर नाज़िर हेगो चने जो ईमान अक़ीदो कोन्हे मुंहिंजी सॼी जमात जो ईमान अक़ीदो आहे ही क़ुरान मुंहिंजे मथे ते आहे असीं ग़ुलाम हूं सुणे मोहम्मद जा असी गुलाम हूं सुने अबू बकर सिद्दीक जा सुने उमर जा गुलाम हो अमीर उस्मान जा गुलाम हो मुर्शिद अली जा गुलाम हो इमाम हसन जा गुलाम हो सुने हुसैन जा गुलाम हो इमाम ज़ैनुल जा गुलाम हो इमाम बाकर जा गुलाम हो इमाम जाफर सादिक जा गुलाम हो इमाम रज़ी जा गुलाम हो इमाम तकी जा गुलाम हो इमाम तकी जा गुलाम हो इमाम महदी जा गुलाम हो अम्मा ज़हरा जा गुलाम हो अम्मा सकीना जा गुलाम हो अम्मा उमर जा गुलाम हो
अम्मा मरियम जा गुलाम पर बुतो सी गुलाम कुतबे रब्बानी वास हमदानी महबूबे सुजानी हैत पीराने पीर सैयदना अब्दुल कादिर जिलानी जैसा गुलाम शाह अब्दुल लतीफ जा गुलाम रानी पर जो शहजादे हाफिज अब्दुल वहाब सच्चे सरमस्त रहमतुल्लाह अलैह जा गुलाम रानी पर जो शहजादे हजरत उस्मान मरंदी कलंदर लाल शहबाब जा गुलाम शाह अवेश करनी जा गुलाम शाह अब्दुल करीम नरियारे जा गुलाम अब्दुल्ला शाह साबी जा गुलाम अब्दुल्ला शाह गाजी जा गुलाम शाह शम्स तबरेज़ी जा गुलाम रोज़बाज़ी ज़करिया जा गुलाम पर बुतोशी गुलाम हज़रत हमादुल्लाह अलैहि रहमतुल्लाह अलैह जा असी गुलाम हो के मुर्शिदुल मुहद्दी हज़रत देव शरीफ रहमतुल्लाह अलैह जा कुतुब रब्बानी असी गुलाम हा कुतुब नज़्दार हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह जा असी गुलाम हज़रत अब्दुल अज़ीज़ बाने कुतुब वाले रहमतुल्लाह अलैह जा पर बुतो के ताके बुलाया मुझी सजी जमात अल्लाह वारन जे सज्जन गुलामन जा भी गुलाम छाजो भेड़ो अरे जो सुभान अल्लाह पातुए तो मने जे तो जो मुल्ला मनाए माई तो मना जे रब जो कुरान मनाए पर इए जिए कुरान मनाए नबियन के मनियो था इए जिए सहाबा के मनियो था इए जिए वलियन के मनियो था इए जिए गाल सिद्धिया यार जिद्दिया जिद छडणो पवंदो तो जाए जनो बराल हला मा तो ही ता थकजी तो न पिया हो ना पक्का गोरे में बयान पियो कया 3 कलाक तकी न कयो मुझे वो वाई जो क्या जा थपटिया में उते बेकरो पोड़ो थी भी रहो के मुल्ला हथ वरी के पटी दे सजी रात वाइज कर बुधा वर्षा वरी एकरो नौजवान थी भी रहो के मुल्ला मता एओ घर का मांदो गई सुमंदो भी मस्जिद में तो जाएगा उस लफ्ज़ इब्राहिम पैगंबर हिक वठण आयो तने से घणा तारे गाला अन्या सट्टा पूरी न कई खलील अन्या अम्मा हाजरा इस्माइल अम्मा सट्टा पूरी न कई क्यों इम्तिहान आयो खलीला हाजरा प्यारिया रब नंग थम प्यारो आहे नंग प्यारा थींदा इस्माइल रब प्यारो निगाह कंदो हा मां खलील इस्माइल ते मुझा ठकल ईंदा हंज में वठंदो आ इस्माइल के मुझो उन्यूं ऐं बुखूं लही वेंदियूं आहिनि मुझा दुख लहींदा खलीलो हाजरा ऐं इस्माइल के बयाबान जंगल जे हवाले करे आ रण में छड़े आ बयाबान में छड़े आ मां तहां खां तो पुछां तूं छॾींदे न समझाओ हिकिड़ो वीचारो ही वेठो ॻाल्हाए रंग जी हो जाना हेला मुझे नहीं आयो तू छॾींदे इम्तिहान वाह खलील तुझी रब सां मोहब्बत भेड़ाई तो जे परिया दीन की तोड़े परहन चीन बिना हुब हबीब जे कुछ पे मिलंदो कीन जिन जो परवर ते यकीन से अण पढ़ाई आलम थिया भेड़ाई तो जे बिना हुब हबीब जे बंदगी बेकार 100 करी सजदा या करी हज हजार तिनमा बिश्त बेजार जिन जो इश्क नाए अल्लाह तो जाए जानो उत लफ्ज़ मोहब्बत इन शइ जो नालो आहे रब जी सुञाण इन शइ जो नालो आहे इश्क इन शइ जो नालो आहे हाजरा तैयार थी इस्माइल बि खणो ॿुध जा लफ़्ज़ खली पाणी जी खई कुछ खारकू खई बयाबान जंगल में आयो हाजरा इन वण जे हेठा वे अम्मा हाजरा वेठी
इस्माइल अठड़न में हाँ हाजरा हे पानी जी खली हे खारकू रब चयो इब्राहिम पोते वरी त हाजरा सा ॻाल्हि हाइजा बि केॾो इम्तिहान आहे। अब ॻाल्हि समझ में आई। तॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पोते वरियो अमा हाजरा जे घर में पाणी जे नारो निहारे थी इब्राहिम कहिड़े कसूर जी मूंखे सज़ा मिली आज मूंखे भलण मां कॾहिं बयाबान झंगल जे हवाले कयो थो वञे। हज़रत इब्राहिम पैगंबर इशारो हाजरा या खलील जी मर्ज़ी कोन्हे जलील जी मर्ज़ी आहे। हथ जो इशारो अम्मा हाजरा समझी वई खलील अगर अल्लाह मुझे जंगल में रहण ते राज़ी आहे त मां बि राज़ी आहियां। बुलंद आवाज़ ॿुध लफ़्ज़ इब्राहिम पैगंबर ते टियों इम्तिहान आयो हर अल्लाह जे पैगंबर इब्राहिम नबी ते चौथो इम्तिहान आयो। इब्राहिम प्यारे में प्यारी शे कुर्बान कर इब्राहिम पैगंबर हाणे पुट खे वठी मैदान में न ते हलियो। ॿुध लफ़्ज़ किथे आयो मैदान में ना अन्या ताईं अथव वींदे हज़रत खलील इब्राहिम पैगंबर ऐं हज़रत इस्माइल जे मोहब्बत ऐं ईमान जी खुशबू ईंदी। अॼु बि मिना जे मैदान ते वेंदे त खलील जे सचाई ऐं वफ़ादारी जी खुशबू ईंदी। हाणे ॿुध लफ़्ज़ मां कटींदो थो वञा पीउ पुट ॿई हिक ॿिए जे साम्हूं हज़रत इस्माइल जी उमिरि 12 साल पीउ पुट ॾे थो निहारे पुट बाबे ॾे पुट इस्माइल जी अबा मां तुंहिंजो कहिड़ो अबो हा अबा जॾहिं मूंखे बचो करे भाकुर पाईंदो आहीं अबा मुंहिंजा ॾुख लही वेंदा मुंहिंजा थक लही वेंदा मां तोखे रब जे रस्ते में हिननि खे माठ करायो मां तोखे रब जे रस्ते में ज़बह करण जो इरादो कयो आहे। ॻाल्हि सम्झ में कान आई। मां तोखे पुट रब जे रस्ते में ज़बह करण जो इरादो कयो फंज़ुर मादा तरा तुंहिंजो कहिड़ो रायो आहे तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे तुंहिंजो छा चवण आहे। वाह जा लफ़्ज़ हज़रत इस्माइल मिना जे मैदान में अबे खे चया बोलंदा असां हज़रत इस्माइल पैगंबर हज़रत इब्राहिम ने निहारे जेके लफ़्ज़ चई चइबो कान या बदफअल मा तुमो सतजिदनी इंशाअल्लाह मिन साबिरीन। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। ऐ मुंहिंजे अबा अल्लाह जी ज़ात जो तोखे अमर कयो आहे अबा तू यो कम कर रब चायो भजन वारन मनाया पुछण वारन मनाया शरण वारन मनाया ओ मुजाबा अबा रब चायो काती वांदी पई पर मां इस्माइल साबरन माया सुभान अल्लाह। पुछंदो सुन भाई हिंजर हिन आदिलपुर में हिंजर सुबुह जो पोहड़ो पुट खे चई पुट राति ख्वाब ॾिठो अथमि हली सुन आदिलपुर जे चौक ते मां तोखे रब जे रस्ते में थो ज़बह कयां पुट चवंदो बाबा पहिरीं ॾींहुं सुम्ह तूं तोखे को हा न को हुजी न को ख्वाब ॾिस न नहीं आहे न साईं ॿुध लफ़्ज़ हज़रत इब्राहिम पैगंबर भी तैयारी कई हज़रत इस्माइल भी तैयारी कई हिकड़ी काती तुंहिंजी हलाइणा ॿी काती मौलाना हलाए टी काती ही सही हलाए चौथी मां हलायां फ़र्क़ आहे हे काती हलाइण वारो बि नबी आहे त गुसण वारो बि नबी आहे कुहण वारो बि नबी कुसण वारो बि नबी हिकिड़ी आहे तुंहिंजी काती वाहण बिया पैगंबर जी काती वाहण असां खां वधीक काती पैगंबर जो चयो कंदी सही आहे। ॿुध लफ़्ज़ हिननि खे माठ कर छा आहे कलंदर जो छोरा हेॾे निकिरो छंदा हिन मुंडे ने ॿुध लफ़्ज़ अल्लाह जो कुरान तो इब्राहिम
इब्राहिम अलैहिस्सलाम भी नबी है, हज़रत इस्माइल भी नबी है। कुरान के मज़कूर से किताब इब्राहिम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या। मज़कूर फिल किताब इब्राहिम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या। सिद्दीक़ माना सच्चो, सिद्दीक़न नबिय्या। इब्राहिम सच्चो नबिय्या। बुद्धि जा लफ्ज़ माना दी गौर कर तो जाए थोड़ा माना ज़ान हज़रत इस्माइल नाले शाह कुरान में वज़कुर फी किताब इस्माइल इन्नहु कान सादिक़ल वाद व कान रसूलन नबिय्या। सिद्दीक़न नबिय्या हज़रत इब्राहिम नाले ऐं हज़रत इस्माइल नाले छा जी कान सादिक़ल वाद। मां समझ में अचे बि ॻाल्हि? हा साईं। सिद्दीक़न नबिय्या और ये छा जी सादिक़ल वाद व कान रसूलन नबिय्या। सादिक़ल वाद माना वायदे जो सच्चो, होॾां जी सिद्दीक़न नबिय्या, हेॾां जी सादिक़ल वाद वायदे जो सच्चो। कुरान ॿिन्ही जी तारीफ़ कई कि इब्राहिम जे सच्चो नबी हो त पुटु बि मामूली न हो, पुटु वरी उनजो वायदे जो पक्को नबी हो। हो बि मुंहिंजे कुसण में तयार हो, ही बि मुंहिंजे कुहण लाइ तयार हो। ॾाढे सुभाणे नथा चओ भला हिन खां पुछूं क़ुरान पोइ ॿिन्ही तयारी कई, पोइ कीअं तयारी कयूं हिन खां पुछूं ॻाल्हायो। कुरान जे फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन। हाल कोन अथव जेॾो हुब में घुरायो अथव मूंसां ॻाल्हाईंदा हलो तो जाहे को पुट खे कंध भर लेटाईंसि। छा लेटाईंसि? ॻाल्हाईंदा हलो कंध भर लेटाईंसि। टाइम कहिड़ो आहे? ज़ोहर वारो माना सोझरो आहे, ॾींहुं आहे। बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर काती वाहण वारो आहे। रब जो अमरो कातीअ ॾांहुं आयो जीअं रब जो अमरो दरियाए नील ॾांहुं आयो। अचई थो मुंहिंजो मूसा वक्रो ढरो कजां। मूसा जंहिं महिल पेतीअ में लुड़ी थो अॻिते हले तो जाए कोन सम्झ में ॻाल्हाई। भला जेके सम्झ में नथी अचे सभ जो सुभाणे अल्लाह रंग जी आहे। हेॾा मुंडे ॾियारियो रब कुन फयकून जो साहिब आहे। तव्हां ईअं असां आसमान जा कन ॾिठा आहिनि? ॻाल्हायो नथा। हे ॾुखियूं ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में ईंदियूं, सम्झण वारा सम्झंदा। आसमान जा कन ॾिठा अथव पर जे रब जो अमर आसमान ॾे आयो त आसमान रब जो अमर मञींदो छो त हू कुन फयकून जो साहिब आहे। तव्हां ईअं असां जबलनि जा कन ॾिठा आहिनि पर जे रब जो अमर जबलनि ॾे आयो त जबल मञींदा। ॿुधो रब जो अमर दरियाए नील खे आयो त नील हुकुम मञियो। ॻाल्हायो नथा मञियो। ॿुध या लफ़्ज़ रब जो अमर हवा ॾे आयो आद क़ौम जा तख्ता निकिता। रब जो अमर पाणीअ ॾांहुं आयो ज़मीन फाटी पई, आसमान जी छत चीरजी पई, बनू रास में नूह पैगंबर जी क़ौम तबाह थी। अहिड़े ई तरीक़े सां रब जो अमर कातीअ ॾांहुं बि आयो। काती सुञाणी मां केरु? हा
काती जो मुंहिंजा रब कीअं नथी सुञाणा लोह खे बि तो पैदा कयो आहे बर बहर जबल थर तो पैदा कया आहिनि मखलूक कयां कीअं नथी सुञाणा मां रब खे कुआयो इस्माइल कोन्हे हाजरा जी झोली मां खुदा के खाली करनी कोन्हे खिलंदे आयो आहे हाजरा ने खिलंदे इस्माइल रवानो करणो आहे वहण छॾे ॾे कटण छॾे ॾे जुदा करण छॾे ॾे सुभान अल्लाह ॿुधी जा लफ़्ज़ हेरे इब्राहिम पैगंबर जी तयारी हेरे इस्माइल जी तयारी ॿुध लफ़्ज़ तवजो कंदा हो त पोइ मां ॻाल्हाए सघंदुसि आहे न सम्झ हाणे ॿी पैगंबर जी तयारी हेरा इब्राहिम नबी जे काती हथनि में आओ टाइम ज़ोर वारो आओ माना ॾींहं जो टाइम आओ बिस्मिल्लाह अल्लाह पर चले जो काती वहाई काती मुंडी पई थे सुभान अल्लाह न पई काती वहे अबा मता मुझे जवानी थी तो रहा मता तुझी जगह मुझे सगीरी उम्र ते थी पई जो तुझो हथ चवण नथो करे हू कुहाण में मूंखे राज़ी आहे न अबा मां बि राज़ी आहियां भला जे इहे काती तुंहिंजो हथ चयो नथो करे त अचे पटी अखियुनि ते ॿधो सम्झायां उहा पटी छाजी ही बा लोह जी कपिड़े जी हाणे ख़बर पई त वाक़ई सुॼा गयो कपिड़े जी काठ जी कपिड़े जी भला तव्हां पटी ॾिठी आहे हल भला तव्हांखे टुवाल फाड़े ॾेखारियां त पटी हीअ थींदी आहे जी ॾिठी त ग़रीब टुवाल न फाड़ायो हाणे ॿुध लफ़्ज़ हाणे पटी ॿधाई हाणे ॿधजी हुई पटी बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर झले थो काती आहे मलाइकनि में रिहाड़ पिया मलाइको निगाह करे निहारियो मुझे खलील पैगंबर ने वाह जो खलील निभायो अबू कुर्बान अम्मा कुर्बान अराह में मां अल्लाह जी मोहब्बत में जान तो हवाले करे हाजरा के रण में छॾे आयो हाणे मां अल्लाह खलील खे इम्तिहान ॾींदुमि इम्तिहान आयो पास थी वियो मलाइको वञो खणो दुंबो जन्न जो इस्माइल हटायो खलील जे कदमनि जे ठा दुंबो आयो बिस्मिल्लाह अल्लाह पर झले जो काती वहाई पैगंबर काती वहाई ख़बर तरे पई पट्टी अखियुनि तां खोले इस्माइल साम्हूं दुंबो कुठल आहे हेॾे पियो निहारे दुंबे जो नालो निशानी कोन हो को माण्हू कोन्हे चओ तरफ़ निहारी दुंबो कीअं आयो सुभान अल्लाह ख़बर छा मान ते पट्टी मां कावड़ कई रब चयो नादई ना ऐना इब्राहिम सुभान अल्लाह कावड़ थोकरे रब चयो इब्राहिम पुट ते कावड़ न कजां जेको वाइदो कई इस्माइल वाइदे ते हली ॾेखारियो आहे सुभान अल्लाह मां रब जे करे ते पुट कुठी न जे हिनखे कुहाइण वारो मां आहियां त हिनखे बचाइण वारो बि मां आहियां ॿुध लफ़्ज़ इहो हिकिड़ो मिसाल किरोड़नि जो अथव हाणे को सुवाल करेव न त साईं खे कीअं नथी ख़बर पए इहो दल मिसाल जो सॻियां इहो नुक़्तो अथव ॿई पैगंबर जहिड़ा हा इस्माइल बि जहिड़ो हो न इब्राहिम जहिड़ो टाइम राति बि कोन्हे ज़ोर वारो ॾींहुं ॾिठो आहे काती वहाई पट्टीअ मां पैगंबर खे ख़बर कान पई ही वरी था चवनि नचण वारा साईं जे क़बर ते पखी थो वेहे न साईं सच लाइट दरवाजा मां थी बुढ़ी मर हेड़े अकीदे खां तुंहिंजे बि ॼमण जो खप उॾाइण पाण त गुमराह नबी जी उम्मत खे तो गुमराह करी
पैगंबर पई चेहरा पट्टी मां पैगंबर के खबर न पई पे छमेल परे कना ना खूह में यूसुफ पैगंबर पियोआ यूसुफ चेहरो याकूब पैगंबर चेहरो शहन मिलन ता यूसुफ के हजरत याकूब के यूसुफ जी खबर न पई पे हेरे पट्टी आखन ते पैगंबर के खबर न पई पे साईं जेको 12 फुट है साईं में सर चला रहा है उन्हें से साईं के सर चलाए कहीं नहीं आ मुरीदन नहीं है गाल आई समझ में गाल कान आई हजरत इब्राहिम पैगंबर ठो इम्तिहान हो बुद्ध लफ्ज एडा मुड़े नहीं आ रहे हो असा रख रखा कौन थी धक मुझे सदा दी दवा ऐसा तो आसान हो गाल समझ में बचे हो पई ना बुद्ध लफ्ज हजरत इब्राहिम ॾिठो इम्तिहान हो रब पास करे छॾियो तरे हजरत इब्राहिम डोरी शुक्राने जो 4 रकात नफल नमाज पढ़ी सुभान अल्लाह करियो 4 साडे गाला 4 रकात नफल नमाज हजरत इब्राहिम सुकून सा इत्मीनान सा पढ़ियो अल्लाह जो मलाइको ए 4 रकात हजरत इब्राहिम जो नफल मां रब के पसंद आयूं ए संभाले रखो के 4 रकात नफल नमाज मां पंहिंजे महबूब मोहम्मद अमीर जी उम्मत के ज़ुहर नमाज जो 4 फर्ज करे दी समझ आए जाना बुलंद आवाज इम्तिहान आयो खलील पास थियो अम्मा हाजरा भी पास थी इस्माइल भी पास थियो रब जे मां खलील के चूंडियो मां इब्राहिम के ॾाढे गाला चूंडियो वा चूंड किथे लिखियल आहे इन चमड़न के विहायो न था एडा मुडे नहीं आयो करे कुरान तो जिन्नल्लाह अस्तफा आदम व नूह आल इब्राहिम ॾाढे ॻाल्हायो अल्लाह बुतलो अल्लाह फरमाए इब्राहिम पैगंबर मां अल्लाह तोखे चूंडियो हाणे मां अल्लाह तुंहिंजा 4 इम्तिहान वरिता तूं पास थी मुंहिंजा खलील हाणे तूं तुंहिंजो बच्चो हज़रत इस्माइल हाजरा वरी मां अल्लाह जे घर बैतुल्लाह जी अदावत कयो घर ला चूंडी घर ठाहियो मुंहिंजो बैतुल्लाह ठाहियो बैत ठाहियो अम्मा हाजरा पत्थर पई मेले हजरत इस्माइल जो मौजूदो हो ऐं मौजूदो नबी जे हथ ते ज़ाहिर थींदो आहे करामत वली जे हथ ते ज़ाहिर थींदी आहे मौजूदो नबी जो हुजे या करामत वली जी हुजे इख्तियार रब जो हूंदो आहे इहो असांजो अक़ीदो अथई साईं पंहिंजे तरफ़ां कुझु न कंदो आहे जाए जाना दाऊद पैगंबर लोह में हथ विझे लोह मीणो खां वधीक नरम सलेमान पैगंबर पखियुनि जूं जानवरनि जूं जीतनि जूं ॿोलियूं वेठो सम्झे ॿुध लफ़्ज़ सभिनि पैगंबरनि खे 13 खां वधीक मौजज़ा न मिलिया पर मुझो महबूब मोहम्मद हो जंहिंजा अणखुट मौजज़ा ॿुधी जा लफ़्ज़ हज़रत इस्माइल पत्थर चूंडे हथ पियो हणे त पीस जो पिया वञे अम्मा हाजरा हाणे पत्थर मेलिया हज़रत इस्माइल गानो ठाहियो इब्राहिम जड़ी बैतुल्लाह जी सारी कई ॾाढे नथा ॻाल्हायो सुभान अल्लाह ॿुध लफ़्ज़ हाजर अल्लाह जो घर बैतुल्लाह ठही तैयार थियो अल्लाह जे मुंहिंजा खलील घुरो त मां अल्लाह मज़दूरी ॾियां घुरो त मां अल्लाह मज़दूरी ॾियां हाजरा खे बि चयो दुआ घुरे त मज़दूरी ॾियां इस्माइल खे बि चयो त दुआ घुरे त अल्लाह मज़दूरी ॾे इब्राहिम पैगंबर हथ खयां ऐ मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजो नबी आहियां ऐ मुंहिंजा अल्लाह सोन जो तालिबु न आहियां मां चांदी जो तालिबु न आहियां
रमलन पागन जो ताल गोणाया अल्लाह बैतुल्लाह ठायो तुम रसूलुल्लाह इनायत करो ओ मोहम्मद दे मुझा दुख लही वञनि ए अल्लाह ओ मोहम्मद दे जिनजा अॻियां तारीफ़ कंदा बोलंदा असां सुभान अल्लाह बैतुल्लाह ठाहण वारो केरु इब्राहिम खलीलुल्लाह ॾाढे जो टंगारी खणण वारो केरु इस्माइल ज़बीहुल्लाह घर केड़ो ठहियो अल्लाह जो घर बैतुल्लाह इमाम आयो मोहम्मद रसूलुल्लाह जे किताब जी